मरकज़ ऐं पंजाब में हुकूमत ठाहिण बाबति डेडलॉक बरक़रार। नून लीग ऐं पीपी विच में ॿीहर ॻाल्हियूं थींदियूं। पंजे दौर में बि मामला तइ न थी सघिया। आम चूंडुनि खे 12 ॾींहं गुज़रण बावजूदि मरकज़ में हुकूमत ठाहिण ते डेडलॉक ख़त्म न थी सघियो। सुप्रीम कोर्ट में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो रेफरेंस से ॿुधणी। चीफ जस्टिस जी सरबराही में 9 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि जी सुप्रीम कोर्ट आमद। सेनेट में एक दफ़ो ॿीहर आम चूंडुनि दौरान मुबैना धांधली जो पड़ाडो। तहरीक इंसाफ़ ऐं जमायत इस्लामी जे इलेक्शन कमीशन ते चेती तनक़ीद। सेनेटर मुश्ताक चीफ इलेक्शन कमिश्नर खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। पीटीआई जे सेनेटर वलीद इक़बाल जो चवणु आहे त आम चूंडुनि दौरान मोबाइल फोन ऐं इंटरनेट सर्विस बंदि कई वई। आलमी इदारनि बि चूंडुनि खे तकरारी करार ॾिनो आहे। सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त अक्सरियत जो फ़ैसिलो क़बूल न करण सबबि मुल्क बैद थी चुको आहे। 2018 ईस्वी में जेको थियो तारीख़ जो हिसो आहे। छा केपी में कंहिं ॿिए चूंडूं करायूं आहिनि? जीडीए पारां चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ मोरे में अवामी पावर शो कयो पियो वञे। सदूजा में जलसे लाइ स्टेज बि तयार। क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो। जीडीए सरबराह पीर पागारे समेत ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुरीदनि ऐं जीडीए कारकुन जी वॾे अंग में आमद। कराची जे इलाइक़े भिटाइयाबाद में मक्सी ऐं संजराणी बिरादरी में झेड़ो। यूसी बख्तावर ॻोठ जो चेयरमैन साबिर मक्सी क़तल। 6 ॼणा ज़ख़्मी। वाक़े खां पोइ धुरनि में छिकताण बरक़रार। नसीराबाद में हथियारबंदनि हथां क़तल थियल प्राइमरी उस्ताद ऐं क़ौम परस्त कारकुन हिदायतुल्लाह लोहा जे क़तल ख़िलाफ़ 3 ॾींहं बि धरणो जारी। मक़तूल जी नियाणियुनि ससुई ऐं सोरठ लोहा जी क़यादत में धरणे में उस्तादनि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जी शिरकत। लखी वेझो हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल पुलिस अहलकार दम ॾेई छॾियो। रुस्तम शहर में हथियारबंदनि जी होटल ते फायरिंग में ज़ख़्मी थियल अहलकार अब्दुल कादिर बिरोही ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ढणी हवाले कयो। ॾाढो शहर भरिसां सरकारी इमारत जा चापड़ किरण सबबि नौजवान फौत। आउटवाल ड्रेनेज जे इमारत जा चापड़ किरण सबबि 25 वर जे वाहिद मो दम ढणी हवाले कयो। न्यू सईदाबाद मां निकिरंदड़ तारा माइनर खे भिटशा मोरी वटां 10 फुट घारो पइजी वियो। 10 खां वधीक घर ऐं फसल पाणी हेठि। ॻोठाणे ने आपाशी अमले तरफ़ां घारो बंदि करण जूं कोशिशूं। सऊदी अरब मां वापसीअ ते कराची मां गुम थियल नवाब वली मोहम्मद 3 ॼणनि मां 2 ॼणा बेहोशीअ वारी हालत में हथ। 2 ॼणनि जो अञा ताईं पतो न पइजी सघियो। समूह मरी ऐं तालिब छुटो खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 1 ॼणो छुटो अञा ताईं गुम। वारसनि में ॻणती जी लहर जांच करण जो मुतालबो। राग जी राणी आबदा परवीन जी 70वीं सालगिरह मल्हाई पई वञे। आबदा परवीन जे गीतनि ज़रिए करोड़े दिलनि ते हुक्मरानी बरक़रार। ऐं पाकिस्तान सुपर लीग 9 में ज़बरदस्त मैचुनि जो सिलसिलो जारी। मुल्तान सुल्तान ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जूं टीमूं आम्हूं साम्हूं।